Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. सिंध जी ढींगी ऐं मुंडार बेटन ते नवां शहर अॾण लाइ अथॉरिटी क़ाइमु करण जो ऑर्डिनेंस ॻुझ ॻोहे में जारी थियण जो इंकशाफ वफ़ाक़ी सरकार सिंध जे एतराज़नि खे नज़रअंदाज़ करे छॾियो। वज़ीर आज़म जी सिफ़ारिश ते पाकिस्तान आइलैंड अथॉरिटी क़ाइमु करण जो सदारती ऑर्डिनेंस जारी। चेयरमैन जी मुक़ररी लाइ इश्तिहार बि ॾिनो वियो। ऑर्डिनेंस में सिंध जे बेटनि खां सवाइ ॿिए कंहिं बि बेट जो ज़िक्र ई नाहे थियल। अथॉरिटी ढिंगी ऐं मुंडार बेटनि ते नवां शहर अॾण, सनती ज़ोन्स ठाहिण ऐं आलमी सयाहत खे हथी ॾियण जो कमु कंदी। मिल्कियतूं ख़रीद करणु, विकिणणु, लीज़ या मसवाड़ ते ॾियण जा इख़्तियार बि अथॉरिटी हवाले। बेटनि ते मनसूबा मंज़ूर करणु, उन्हनि ते अमल कराइणु, टैक्स उगाड़ी करणु ऐं छूट ॾियण जा इख़्तियार बि अथॉरिटी खे ॾिना विया। ऑर्डिनेंस में चयो वियो आहे त अथॉरिटी निशानदही कयल इलाइक़नि में तरक़ी लाइ वफ़ाक़ या सूबाई हुकूमतुनि खे हिदायतूं तजवीज़ कंदी। सूबाई हुकूमतूं ऐं मातहत इदारा अथॉरिटी जी मदद जा पाबंद करार, सीड़पकारनि खे रिआयतूं, ठीका ऐं फ़ाइदा ॾियण जो इख़्तियार बि अथॉरिटी हवाले। सिंध जे बेटनि ते नवां शहर अॾण लाइ क़ाइमु थियल अथॉरिटी जा फ़ैसिला अदालतुनि में चैलेंज न थी सघंदा। ॻुझ ॻोहे में जारी थियल सदारती ऑर्डिनेंस तहत पाकिस्तान आइलैंड अथॉरिटी खे ग़ैर मामूली इख़्तियार हासिल। म्यूनिसिपल जा सैनिटेशन वारा समूरा इख़्तियार बि अथॉरिटी खे मिलियल। टैक्स उगाड़ण ऐं फिज़िबिलिटी रिपोर्ट जोड़ण वारा वफ़ाक़ तोड़ी सूबाई हुकूमतुनि जा इख़्तियार बि अथॉरिटी खे ॾिना विया। रजिस्ट्रार मुक़ररु करणु ऐं आलमी इदारनि खां कर्ज़ वठण जा इख़्तियार बि अथॉरिटी खे हासिल। ऑर्डिनेंस में चयो वियो आहे त सुठी नियत सां कयल कम ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई बि न थी सघंदी। आइलैंड अथॉरिटी जो पॉलिसी बोर्ड जोड़ियो वेंदो, जंहिंखे इंक्वायरीज़ ऐं सर्वे जा इख़्तियार हासिल हूंदा। अथॉरिटी जे मुलाज़िमनि खे सरकारी मुलाज़िम तसवुरु कयो वेंदो ऐं अथॉरिटी खे मुलाज़िमनि बाबति ज़ाब्ता जोड़ण जो इख़्तियार हूंदो। आइन मौजूब बेट वफ़ाक़ न पर ख़ालिस सूबनि जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ खे बेटनि ते तरक़ी जे नाले ते अथॉरिटी ठाहिण जो को बि इख़्तियार नाहे। सानिया वंदन पाकिस्तान आइलैंड अथॉरिटी जो क़याम सिंध ऐं बलोचिस्तान जे बेटनि ते कब्ज़े जी साज़िश करार ॾेई छॾियो। नामियारे क़ानूनदाननि यूसुफ लग़ारी, नसीर मेमण ऐं शबीर शर अथॉरिटी जे क़याम ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त सिंध सरकार मुआहिदो करे सूबे जा बेट विकिणी छॾिया आहिनि। सॼो साहिली इलाइक़ो वफ़ाक़ हवाले कयो वियो आहे। PTI सरकार सिंध जे वसीलनि खे गिड़काइणु घुरे थी। 1 यूनिट जियां वसीला फबाया पिया वञनि। सानिया वंदन तरफ़ां बेटनि वारो ऑर्डिनेंस 1 यूनिट जियां ख़ौफ़नाक करार। कराची सर्कुलर रेलवे ईंदड़ 6 महीननि में मौजूदा अलॉटमेंट ते बहाल थी वेंदी। जदीद KCR मंसूबे ते बि कमु जारी रहंदो। कराची सर्कुलर रेलवे ते वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जी गॾियल इजलास दौरान चयो वियो आहे त रेलवे खातो KCR जी मास्टर प्लानिंग ते कमु करे रहियो आहे। KCR मंसूबो 3 मरहलनि ते ॿधल हूंदो। पहिरें मरहले में सिंगल लिंक ट्रैक, रूलिंग स्टॉक ऐं ओवर ऑपरेशन ते कमु कयो वेंदो। ॿिए मरहले में ट्रैक खे डबल कयो वेंदो, सिग्नल लॻाया वेंदा, फेंसिंग थींदी, 7 फ्लाई ओवर्स तोड़े अंडरपासिस ठाहिया वेंदा। 3 मरहले में जदीद अर्बन रेल बेस्ड मास ट्रांज़िट ठाहियो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध सरकार KCR शुरू करण लाइ रेलवे इख़्तियारनि सां मुकमल सहकार कंदी। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, प्लानिंग एंड डेवलपमेंट ऐं सेक्रेटरी रेलवे सूदो ॿियनि अमलदारनि शिरकत कई। चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ अली शाह, AG सिंध, एडमिनिस्ट्रेटर कराची, कमिश्नर कराची, ट्रांसपोर्ट ऐं नाणे खाते जा सेक्रेटरीज़ बि मौजूदु हुआ।
नवाज़ शरीफ का कारोबार ते सवाल थियन तो फौज ते सवाल उठारिया वेंदा आहिनि। नवाज़ लीग साज़िशी जमायत बणिजी वई आहे। वज़ीर आज़म जी ख़ुसूसी मुआविन जी नवाज़ लीग ते छिती तनक़ीद। शहबाज़ गिल जो चवणु आहे त भाइटी मरियम नवाज़ चाचे शहबाज़ शरीफ जी सियासत के पासीरो करे छॾियो। नवाज़ शरीफ जे टकराव वारी बयानीअ लीगी कारकुननि खे बुॾतर में विझी छॾियो आहे। नवाज़ शरीफ जंहिं टोले सां मुलाक़ातूं कंदो हो उहो भारतीय इस्टेब्लिशमेंट लाइ कमु कंदो आहे। नवाज़ शरीफ जे सियासी तकरीरुनि ते को बि एतराज़ नाहे। 10 महीननि खां पोइ ख़बर पवंदी त अहिड़ियुनि तकरीरुनि सां कहिड़ो नुक़सानु पहुतो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहबाज़ गिल जो चवणु हो त नवाज़ शरीफ भारतीय वापारियुनि सां मिलंदो आहे। जंदाल बिना वीज़ा जे पाकिस्तान अची मरियम ऐं नवाज़ शरीफ सां मुलाक़ात कई। छा नरेंद्र मोदी पाकिस्तानी बिज़नेसमैन सां ईअं मुलाक़ातूं करे सघे थो? जेको थियणो हो थी वियो। हाणे अचो त वेही ॻाल्हियूं करियूं। असांजो कंहिं बि इदारे सां झेड़ो नाहे। सभु मुहिबे वतन आहिनि। नवाज़ लीग MNA राणा सनाउल्ला जो चवणु आहे त 150 अरब रुपयनि जी फुलुट कंदड़ जहांगीर तरीन लंडन में वेठो आहे। दवाउनि में अरबें रुपया कमाईंदड़ ज़फ़र मिर्ज़ा बि परदे हलियो वियो। छा वज़ीर आज़म खे इहो सभु कुझु नज़र नथो अचे? कठपुतली हुकूमत आॾो कॾहिं बि न झुकंदासीं। अहिड़ी हुकूमत कॾहिं बि मज़बूत नाहे थींदी। वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾे ऐं मुल्क में शफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। PTI पंहिंजा 23 अकाउंट साम्हूं आणे ऐं ऑडिट कराए सभु ख़बर पइजी वेंदी। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे वधीक 8 ॼणा फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 553 नवां केस ज़ाहिर थियण बाद मुतासिरनि जो अंगु 3,13,984 थी वियो। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना जे एक्टिव केसिस जो अंगु 8,884 आहे। 2,98,593 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका आहिनि। सिंध जी जेलुनि में कोरोना घटिजण लॻो। मुख़्तलिफ़ जेल्स में कोरोना जा रुगो 6 एक्टिव केसिस मौजूद। IG जेल्स काज़ी नज़ीर अहमद जो चवणु आहे त हिन वक़्तु ख़ैरपुर जेल में 4, सखर ऐं घोटकी में हिकु कोरोना जो मरीज़ मौजूदु आहे। हेल ताईं मजमूई तौर ते 22 जेल्स में 11,308 टेस्टूं कयूं वयूं। 1,578 क़ैदियुनि खे कोरोना जी तस्दीक थी हुई। 1,527 मरीज़ सेहतियाब थी चुका। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं। तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।